सिंध के कौमी रागी वकार मल्ला साहब के पैची कौमी गीत पेश करेंगे। हेलो हेलो पंडाल में वेठल हन लखे माण्हुनि ते जॾहिं नज़र थी पए त ईअं महसूस थो थिए ॼण सिंध सुजाॻे जी राह ते काई पई आहे। ऐं मां सभिनी खे स्टेज ते वेठल एसटीपी के चेयरमैन साहिब डॉक्टर मादरी साहब खे अवां सभिनी खे जीअं सिंध जीअं नदी जीअं नदी में सिंधड़ी ऐं जीअं हिन सभिनी लखे माण्हुनि जी हक़परस्त ऐं सचपरस्त जिदोजहद।